अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सुधीर अमन खखराणी। अव्हां ॾिसी रहिया आहियो KTV वेब न्यूज़। पेश आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। स्टेट फाउंडेशन सिंध चेयरपर्सन मैडम शाइस्ता कोसो सोशल वर्कर सकर राशिद अली अबड़ो जी दावत ते संदस जी चांहि पार्टीअ में शिरकत कई ऐं संदन जी कॉलोनी गुलशन इकबाल में गैस जे मसइले ऐं तरक़ियाती कमनि लाइ DC सखर सां मुलाक़ात करे उन्हनि खे हल कराइण जी ख़ातिरी ॾियारी। तमाम मेहनती एक्टर ईमानदार वर्कर अदा जी तमाम घणी राशिद अबड़ो जी थोराइती आहियां जिन हमेशह ग़रीब माण्हुनि सां मूंखे मिलायो आहे ऐं अदा अब्दुल नबीअ जी बि तमामु घणी थोराइती आहियां जन पंहिंजे अङण ते घुराए असांखे इज़त बख़्शी ऐं तव्हां ॿाहिरनि जी बि बुज़ुर्गनि जी बि मसइला तमामु घणा आहिनि, ॻाल्हियूं तमामु घणियूं आहिनि। राशिद जीअं रिक्वेस्ट कई, राशिद भाउ खे हमेशह चयो रिक्वेस्ट न तव्हां हुकुम कंदा कयो। जॾहिं बि हिननि मूंखे मैसेज कयो त मां हिननि खे जवाब में इहो ई चवंदी आहियां जीअं तव्हां हुकुम कयो। त DC सां मिलणो आहे, कमिश्नर सां मिलणो आहे, उहो असां तव्हां सां हर वक़्तु हाज़िर आहियूं। त हाणे ख़बरुनि जी दुनिया।